अस्सलाम वालेकुम या अली मदद मां आया जो पंहिंजो लाला फयाज़ ऐं असां हिन टाइम मौजूदु आहियूं ड्रामा सीरियल पंहिंजनि जा गद्दार जे सेट ते ऐं अॼु रिकॉर्डिंग जो ॿियों ॾींहुं आहे। गर्मी भी ॾाढी आहे पर छा कयूं, कमु करिणो आहे। ऐं असां सां गॾु असांजा टीम मेंबर कैमरामैन ऐं अॼु जेको आहे सेट आहे हिन ड्रामे जी हीरोइन जो, जेका सिंध जी तमामु सुहिणी सुठी सिंगर भी आहे ऐं एक्टर भी आहे, आर्टिस्ट भी आहे। त उनखे चवंदासीं त ॿ लफ़्ज़ हिन ड्रामे जे बारे में ॻाल्हाए। अस्सलाम वालेकुम या अली मदद, मैं तव्हांजी पंहिंजी सिंगर हीरा मारवी। जीअं त असां हिन वक़्तु मीरपुर माथेलो में मौजूदु आहियूं। ड्रामे जी रिकॉर्डिंग भी पई हले। पंहिंजनि जा गद्दार तमामु बहितरीनु ड्रामो ऐं तमामु सुठा आर्टिस्ट, तमामु घणो मज़ो आयो ऐं तमामु घणो इंजॉय कयोसीं। ठगियूं घणियूं थियूं त हिते ठगियूं ॾाढियूं थियूं आहिनि। शादी हिकिड़े सां कराई तो, गाना ॿियनि सां रिकॉर्ड था कनि, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असुल मुंहिंजो किरदारु मूंखे अञा ताईं सम्झ में न आयो त मुंहिंजो किरदारु आहे। इहा त आर्ट जी ठगी आहे न, माना इहो बाद में ख़बर पवंदी जॾहिं ॾिसंदा वे रियल में ठगियूं कहिड़ियूं कहिड़ियूं थियूं। रियल में इहो मां कल्ह खां वठी आई आहियां, मां सोपारियूं खाईंदी आहियां। लाल मूंखे हिकिड़ी बि सोपारी न खाराई आहे। पान खाधा अथई हुनजी जाइ ते। पान में मज़ो न आहे उहो जेको मां सोपारी बि मज़ो आहे। हलो भलाई थी, तव्हां सां कमु कंदे ॾाढो मज़ो अचे पियो। मोला तव्हांखे सदाईं ख़ुशि कंदो तमामु।